सुप्रीम कोर्ट समूरी सिंध में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स खे कब्ज़ा हटाइण में मुआवनत करण जी हिदायत कई वई आहे। सुप्रीम कोर्ट जे कराची रजिस्ट्री में 2 रुकनी बेंच सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। समूरी सिंध में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾिनो वियो। जस्टिस जमालुद्दीन मंदोखेल रिमार्क्स में चयो त जेकॾहिं पुलिस क़ाबिल नाहे त खातो ई ख़त्म करे छॾियो, हर कम में रेंजर्स मदद छो कंदी। जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स में चयो त कराची में मनसूबा बंदी तहत गैर कानूनी ॻोठ आबाद कया पिया वञनि, को बि SHO सोहराब ॻोठ वञण लाइ तयार नाहे। जस्टिस जमालुद्दीन मंदोखेल सीनियर मेंबर लैंड यूटिलाइज़ेशन खे चयो त सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा बरक़रार आहिनि, ईअं केसि ताईं हलंदो। अव्हां रुगो टाइम पिया घुरो, तव्हां दुरुस्त नमूने सुधारा आणियो त अदालतुनि तां 80% बार लही वेंदो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पारां ईंदड़ ॿुधणी ते ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति रिपोर्ट ऐं रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾिनो आहे, जॾहिं त अदालत सिंध सरकार खे 6 हफ़्तनि अंदरि कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम पिणु ॾिनो आहे।